नाज़रीन, बदीन ज़िले के शहर शादीलास में ग़रीब आवाम की नुमाइंदगी कंदड़ साफ़ी ग़ुलाम रसूल बिरोही मुफ़लिसी ऐं बीमारी सबब ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर थी वियो आहे। मुतासिर साफ़ी तरफ़ां निगरान हुकूमत ऐं बस वारनि खां वाहुर करण जो मुतालबो कयो आहे। इन हवाले सां तफ़सील ज़ारी आहे दानिश बकारी पंहिंजी हिन रिपोर्ट में। मजबूरी में मेंटेन कयो आहियां। मुंहिंजी घर जी हालत आहे, तव्हां ॾिसो था। हिनखे 1982 में माना जॾहिं ठारायो। बीमारी जे बिस्तरे ते जिंदगी जी जंग विड़ंदड़ ही आहे शादीलार्ज जो सीनियर सहाफ़ी गुलाम रसूल बिरोही, जेको केतिरे ई वक़्त खां जिंदगी ऐं मौत सां जंग विड़ी रहियो आहे। अफ़सोस, सिंध जा कलमधनी लावारसी सबब बेमौत मारिया वञनि था। जिंदा हूंदे संदन को कदर नथो कयो वञे, न ई संदन का सार लधी थी वञे। बदीन ज़िले जे शहर शादीलार्ज जी गरीब आवाम जो कलम ज़रिए खिदमत कंदड़ पंहिंजी जिंदगी जा 30 साल सहाफ़त खे अर्पींदड़ कलमधनी गुलाम रसूल बिरोही, जेको गुज़रियल केतिरे ई अरसे खां बीमारी जे बिस्तरे ते बेयारो मददगार पयल आहे। गुलाम रसूल सां गॾु संदसि हिकु नौजवान पुट बि बीमारी जे बिस्तरे हवाले आहे। औलाद बेरोज़गारी बदहाली सबब घरबाती बुख बदहाली जो शिकार आहिनि। बेरोज़गारी ऐं बीमारी सबब संदन गुज़र सफ़र पुण ॾुखियो थी पियो आहे। मजबूरी में हिन टाइम पियो आहियां। मुंहिंजे घर जी हालत आहे, तव्हां ॾिसो था। हिनखे 1982 में माना जॾहिं ठारायो। 1982 जे घर में रहंदो आहियां। सॼे माना घर जो माना हिकिड़ो ई कमरो आहे असांजो, जंहिंमें सभु घर जा भाती रहूं था। ज़बू नाली में आहे, किरण ते आहे। हाणे हिन में आउं छा ॾिसंदुसि रहंदुसि ऐं छा आउं माना हिन सियारे में मुंहिंजा औलाद रहंदा। को तंबू हिन वटि एतिरो कोन्हे जेको तंबू लॻाए उहो सियारे में पाण खे बचाइनि। ऐं सीउ सबबु माना सीउ में पिया तड़पनि, माना बीमारी में पिया आहिनि। असांजे माना तव्हां अॻियां कोठी जेका हिकिड़ी ॿी आहे हिकिड़ी, उन जी हालत ॾिसंदा तव्हां। बोर्ड में उहा टुटी किरी वई। माना उन में माना केरु वेहण ऐं लाइ महफ़ूज़ न आहे, पाण खे बचाइण लाइ महफ़ूज़ न आहे सीउ खां। इन पोज़ीशन में आऊं आहियां। चूंडियल असांजा नुमाइंदा आहिनि, गवर्नमेंट में अचनि था, गवर्नमेंट रही बि विया आहिनि। छा उहे कोन था सुञाणनि? छा उन्हनि खे पतो कोन्हे छा? पर हुनखे अहसासु कोन्हे, हुनखे हमदर्दी कोन्हे। हू माना इन शइ खे लेखीनि कोन था। वालिद साहिब बीमार बि आहे, गुर्दनि जी तकलीफ़ में मुब्तला आहे। आऊं बि दिलि जे तकलीफ़ में मुब्तला आहियां। बस वारनि खे अपील आहे त बाबा जी मदद कनि, इलाजी ऐं मुंहिंजे इलाज जी मदद कनि। मुंहिंजो बाबू बीमार आहे, साफ़ी ग़ुलाम रसूल बिरोही, ऐं मुंहिंजो भाउ नज़ीर अहमद बिरोही, उहो बि बीमार आहे। इलाज लाइ को बि पैसो कोन्हे, पर इलाज लाइ असीं अपील था करियूं सिंध गवर्नमेंट खां त माली मदद कयो वञे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त बेवस ऐं बीमार सहाफ़ी जी सार लही संदसि सरकारी ख़र्च ते इलाज करायो वञे। कैमरामैन टीम सां गॾु दानिश बकारी, धरती टी।